शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। इमरान खान जे अॼु जलसे में ॻाल्हायल ॿोलीअ मां साफ़ ज़ाहिर आहे त हू मुल्क ऐं अवाम जो केतिरो सॼणो आहे। संदसि हाणे ख़ात्मे जी सियासी घंटी वॼी चुकी आहे ऐं इमरान नियाज़ी अॼु बि बेएतमादी रिथ खां भॼी रहियो आहे, पर असां खेसि भॼण न ॾींदासीं, छो जो संदसि बेएतमादी रिथ ज़रिए सियासी मौत अचण जो वक़्तु अची वियो आहे। अहिड़ो इज़हार PPMPA जाम शबीर अली रियाज़ हुसैन ख़ासगिरी जे भाइरनि जे वलीमे जी तक़रीब में शिरकत करण दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। जाम शबीर अली चयो त तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि जी इमरान खान खां बग़ावत करण संदसि हुकूमत जी नाकाम कारकर्दगीअ जो सबूत आहे। बेएतमादी रिथ कामयाब थींदी, हुकूमत धुर जा मेंबर अॼु बि असां सां गॾु आहिनि। हुन चयो त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारीअ जा इमरान खान खे घर भेरो करण जे हवाले सां हिन वक़्तु कयल फ़ैसिला अवाम ऐं मुल्क लाइ अहम साबित थींदा।